मुझे भाव सतार जो ॾियो त बहितर लाल खान तोखे त चङी तरह जी ख़बर आहे राणी मुक़दर जी मंग आहे तो पोइ छा थी पियो मंग आहे न निकाह त न आहे थियल न पर ज़ाहिर वारा त ॾाढा ज़िदी आहिनि जे ज़िदी आहे त छा थी पियो उन्हनि खे मुंहुं असां पाण ॾींदासीं छा मतिलबु आहे तव्हांजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हू ज़िदी आहिनि न त लाल खान उन्हनि खां वधीक ज़िदी आहे मुंहिंजी हा समझ रहियसि वाह सही आहे सॼो कमु ठही वियो सुबुह तकड़ में मुराद असां ख़ुशि करे छॾी ठीकु आहे बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी त पोइ ॿुधाए मुराद त कॾहिं वठी अचां सतार जी ॼञ राणी बसि तव्हांजी हाणे अमानत आहे जेॾीमहिल दिलि करे ओॾीमहिल हलिया अचो असां पाणे ॻोल्हींदासीं राय वारनि खे हाणे ज़ाहिर जाणे ऐं मां